शहनशाह मदीना कॉलोनी एक्शन कमेटी पारां कॉलोनी में अध में कम शरीक ठेकेदार जी गायब थियण ऐं रोलड़े जो शिकार थियल कम मुकम्मल करण लाइ मदीना कॉलोनी निवासिन हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त एहतजाज करण सां गॾु नारेबाज़ी पिणु कई वई। मुज़ाहिरीन शेरपुर नथन शाह प्रेस क्लब अॻियां पहुता जिते एक्शन कमेटी अॻुवान ऐं मेंबरनि अहमद अली शाह, ज़ाहिद हुसैन चांडियो, जमील अहमद चांडियो, मोहम्मद नवाज़ गाडी, राशिद मला, अलादाद चांडियो, मुनवर चांडियो, मियो खान खोसो, सैद नूर शाह, सजाद अली चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मदीना कॉलोनी में शुरू थियल कम ठेकेदार अध में छॾे गायब थी वियो आहे। कम रोलड़े जो शिकार आहिनि। नाक़िस मटेरियल इस्तेमाल थियण सबबि थियल तरक़ियाती कम उखड़ी रहिया आहिनि, जंहिंजे करे मदीना कॉलोनी में रहंदड़ माण्हुनि खे वॾी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो थो पवे। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन खलील सिकंदर खुआरो पिणु मदीना कॉलोनी जे 1 नंबर वार्ड तां चूंडियल आहे, पर पोइ बि हिन खे कॉलोनी में रहंदड़ माण्हुनि जो अहसासु न आहे। असां MPA ज़ुबैर अहमद जुड़े जो जिन खे अपील था करियूं त असांजी कॉलोनीअ जा अध में छॾियल कम मुकम्मल कराए असांखे हिन तकलीफ़ मां निजात ॾियारे वञे ऐं कॉलोनी वासियुनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे।